अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में आऊं आहियां जो मेज़बान बशीर संजराणी। सभिनी ॾिसंदड़नि खे नए साल जूं लख लख वाधायूं हुजनि। साल 2022 असां सभिनी मुल्क वासियुनि जे लाइ ही सलामतीअ वारो साल साबित थिए। जी नाज़रीन, गुज़िरियल साल 2021 जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त सिंध जी राजधानी कराची में केतिरा ई वाक़िया वया ऐं वापराया। 2021 जिते सियासी सरगर्मियुनि जो मरकज़ रहियो त उते वरी शहर में अमन अमान ट्रांसपोर्ट ते पिणु सियासत थींदी रही ऐं कराचीअ जो राग त सभु अलापींदा रहिया। पर साल 2021 में कराचीअ जी हालत जेका आहे उहा न बदिलजी सघी। अॼु जे प्रोग्राम में ज़िक्र कंदासूं त 2021 में छा थियो। सिंध असेंबलीअ जे इवेंट खां वठी रोडनि ऐं रस्तनि ते एहतजाजनि, धरणनि, ख़ुदकशियुनि, बम धमाकनि, टारगेट किलिंग्स खां वठी विछड़ी वियलनि जा सूर, अगवा, फुरन, धाड़नि खां वठी मेलनि, मलाखड़नि ऐं ख़ुदकशियुनि, वफ़ादारियुनि जे वचन खां वठी मयारनि जी ॾे वठि ताईं 2021 जा वर्क उथलाईंदासूं। सभ खां पहिरीं पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं सिंध असेंबली हुकूमती धुर समेत समूरियुनि पार्टियुनि जमहूरी किरदार अदा करण जूं पाबंद रहियूं। अचो त सिंध असेंबलीअ जो गुज़िरियल साल ते नज़र विझूं ऐं ॾिसूं था हीअ रिपोर्ट। सिंध असेंबली साल 2021 में ॿियनि सूबनि जी भेट में वधीक कानून साज़ी कई। मुख़्तलिफ़ बिलनि में तरमीम जो तइदाद 38 हो, जंहिंमें मकानी तरमीमी एक्ट मंज़ूर कयो वियो त मुखालिफ़ धुर सरापा एहतजाज थी वई ऐं बिल जूं कापियूं फाड़े ऐवान में सख़्त नारेबाज़ी कई वई, जंहिं बाद हुकूमत उन मुखालिफ़ धुर मेंबर हिक ॿिए जे हथे पइजी विया ऐं मुखालिफ़ धुर एहतजाज करे ऐवान खां ॿाहिरि निकिरी आया। सिंध असेंबलीअ में सेनेट जी चूंड दौरान बि दिलचस्प वाक़िया ॾिसण लाइ मिलिया। PTI जे ॿिनि मेंबरनि शहरयार शहर ऐं असलम अबड़े तरफ़ां वफ़ादारियूं मटाइण बाद मुखालिफ़ धुर तरफ़ां सख़्त एहतजाज कयो वियो ऐं मुखालिफ़ धुर मेंबर खट खणी ऐवान में दाख़िल थी जमहूरियत जो जनाज़ो कढी एहतजाज कयो, जंहिं बाद स्पीकर 7 मेंबरनि जी सेशन में अचण ते पाबंदी लागू करे छॾी, जंहिं करे वॾे वज़ीर ऐं मुखालिफ़ धुर जे मेंबर हलीम आदिल शेख खे तक़रीर जो मौक़ो न मिली सघियो। PTI जे मुअतल मेंबरनि गेट खे टोड़े अंदरि दाख़िल थियण जी कोशिश कई त पुलिस ऐं मेंबरनि विच में तलख कलामी शुरू थी वई। साल 2021 में मुखालिफ़ धुर मेंबर हलीम आदिल शेख ऐं PP सिंध असेंबली जो मेंबर सैयद फ़ारूक शाह जेल जो मज़ो माणियो ऐं स्पीकर आगा सिराज दुरानी बि ॿीहर नेब हथां गिरफ़्तार थियो। सिंध असेंबलीअ में 147 करारदादूं, 5 मोशन, 28 तहरीक इस्तकाक ऐं 200 तहरीक तवा पेश कया विया। साल जे आख़िर में मकानी तरमीमी एक्ट बिल पास कयो वियो, जंहिं बाद मुखालिफ़ धुर तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू कयो वियो, जेको साल जे आख़िरी ॾिहाड़े ताईं जारी रहियो। सिंध जी राजधानी कराची जिते सियासी सरगर्मियुनि जो मरकज़ रहियो आहे त उते वरी कहिड़नि मनसूबनि जो इफ़्तिताह थियो, कहिड़ियुनि इमारतूं मिटीअ जो ढेर बणिजी वियूं, पाणी, बिजली, गैस समेत गैस जो बहरान रहियो। सफ़ाई सुथराई केतिरे हद ताईं 2021 में थी, इन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सिंध TV न्यूज़ जो चीफ रिपोर्टर शकील सूमरो। शकील साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बशीर। शकील साहब, छा चवंदा 2021 सियासी सरगर्मियुनि जो साल रहियो, उन में कहिड़ा जेके आहिनि इफ़्तिताह थिया, कहिड़ा फ़ैसिला थिया, प्रोजेक्ट जेके आहिनि, कुझु मिटीअ जो ढेर थिया त कुझु वरी प्रोजेक्ट से इफ़्तिताह बि थिया, छा चवंदा हुआ? जी बशीर, 2021 जेको आहे उहो हींअर पुॼाणी थी रही आहे। 2022 जेको आहे उहो शुरू थी रहियो आहे। 2021 जो जेकॾहिं असां जाइज़ो वठूं त सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी एक्ट जेको आहे उहो लास्ट जेके मंथ आहिनि उनमें तरमीमी एक्ट सिंध असेंबली मां मंज़ूर थियो ऐं उनजे रद्द अमल में मुतहिदा क़ौमी मूवमेंट PTI, जमायत इस्लामी, PSP उन्हनि तरफ़ां सख़्तु रद्द अमल जो इज़हार कयो वियो ऐं चारई पार्टियूं जेतोणीकि असां ॾिसूं त जमायत इस्लामी ऐं मुतहिदा क़ौमी मूवमेंट हिकु ॿिए जूं हलीफ़ पार्टियूं आहिनि। जमायत इस्लामी ऐं PTI में बि इख़्तिलाफ़ आहिनि ऐं PSP ऐं मुतहिदा में बि इख़्तिलाफ़ आहिनि, पर सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी एक्ट वारे मामले ते असांखे इहे समूरियूं जमायतूं जेके आहिनि हिकिड़े पेज ते नज़र आयूं। कराची जे अंदरि बैनर हया विया जंहिंमें नस्ली मतभेद, नफ़रत ऐं उन क़िस्म जी ॿोली जेका आहे उहा इस्तेमालु कई वई
जमात इस्लामी सिंध असेंबली ॾाढो धरणो हयो। उन खां सवाइ मुतहिदा तरफ़ां जेको आहे उहो बि रैलियूं कढियूं वयूं ऐं इन में जेके जमायतूं आहिनि ऐं जेके पाण खे कुझु जमायतूं क़ौमी ऐं मज़हबी धारा में शामिल सम्झनि थियूं, पर उन्हनि में सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी एक्ट जी मंज़ूरी ते उन्हनि जेको आहे उहो उन्हनि जो पर्दो चाक थी वियो ऐं उन्हनि पाण खे नस्ली जेको आहे लिसानी तंज़ीम तौर ते मुतारिफ़ करायो, जेतोणीकि उन्हनि जो अॻु में बि अहिड़े क़िस्म जो किरदारु हुयो। त ॿियो जेको आहे गैस जी जेका खोट रही उहा पूरे साल में तमामु शिदत सां रही ऐं ख़ासि तौर ते सिंध जी जेका कोट आहे उहा सुई सदरन गैस सां सुई नादरन गैस यानी पंजाब खे ॾिनी वई। उन ते सख़्तु एहतजाज कयो वियो। ख़ुदि हुकुमरान जमायत पीपुल्स पार्टी ऐं ॿियनि जमायतुनि जेको आहे उहो सख़्तु एहतजाज कयो ऐं गैस जी खोट वारो मसइलो जेको आहे अञा सुधो जारी आहे, जॾहिं त सिंध जेका आहे उहा गैस प्रोड्यूस करे थी पई ऐं ॿियनि सूबनि खे ॾिए थी, पर ख़ुदि सिंध जी जेका गैस आहे उनजी कटौती कई वई ऐं सिंध खे चयो वियो त उहो LNG इस्तेमालु करे ऐं उनजे ख़िलाफ़ बि सख़्तु जेका आहिनि एहतजाज रहिया, धरणो लॻो। ख़ुदि सुई सदरन गैस जे पारां जेको आहे ऑफिस जे पारां धरणो लॻो, जंहिंमें क़ौम परसतमान ज़ैन शाह ऐं ॿियूं जेके जमायतूं आहिनि उहे शामिलु रहियूं। ऐं उनखां सवाइ जेको शहीद नाज़िम जोखियो केस आहे, शहीद नाज़िम जोखियो केस ते तमामु जेको पॉलिटिकली मोमेंटम जेको आहे हिकिड़ो उभार आयो, जंहिंमें समूरियुनि सियासी पार्टियुनि जेको आहे उहो सख़्तु रद्दमल जो इज़हार कयो, मुज़ाहिरा कया विया ऐं सॼी सिंध में उनजो जेको आहे शहीद नाज़िम जोखियो जो केस जो रिएक्शन आयो ऐं उहा मोमेंटम जेका आहे ॿेटनि खां पोइ ख़ासि तौर ते जेको बहरिया वालार वारो मोमेंटम हुयो, उनखां बाद में शहीद नाज़िम जोखियो जेको केस आहे उन ते सख़्तु रद्दमल आयो। बहरिया वालार ख़िलाफ़ जेको 6 जून वारो धरणो हुयो, उन 6 जून वारे धरणे में तमामु वॾे अंग में हज़ारे माण्हू जेके आहे उन्हनि शिरकत कई, केस थियो, FIR दाख़िल थियूं। SUP जे अॻुवान खे ज़ैन शाह पाण मुरादो गिरफ़्तारी पेश कई त बहरिया जेको वालार वारो असां ॾिसूं त हिन सॼे साल जे अंदरि उनमें बि ज़बरदस्त जेको असांखे मोमेंटम ॾिसणु अचे थो पियो। नवाब वली मोहम्मद जेको नवाब शाह में ज़मीन ते कब्ज़ो कयो, उनजे ख़िलाफ़ सख़्तु रद्दमल आयो ऐं उतां जेके इंतिज़ामिया आहे उन्हनि खे सरेंडर करणो पियो। उन खां सवाइ जेका पॉलिटिकली असां ॾिसूं त हिन साल जे दौरान पीपुल्स पार्टी जेका आहे उहो PDM खां धार थी ऐं पीपुल्स पार्टी तरफ़ां महांगाई वारे ख़ासि तौर ते इशू ते मुज़ाहिरा कया विया। ॿिनि जमायतुनि बि कया, पर पीपुल्स पार्टी जे तरफ़ां मरहलेवार जेका आहे उहो एहतजाज जी जेको आहे उहो रजिस्टर्ड करायो वियो। मुख़्तलिफ़ ज़िलनि में ज़िले क्वार्टरनि में जेको आहे एहतजाज थिया। तरक़ियाती स्कीमुनि जे हवाले सां असां ॾिसूं त ग्रीन लाइन मनसूबो आहे, K4 सिंध बैराज, ऑरेंज लाइन, येलो लाइन ऐं रोड इंफ्रास्ट्रक्चर, मसला टावर जो मसइलो रहियो। ग्रीन लाइन जेको मनसूबो आहे, ग्रीन लाइन मनसूबो 2014 जो हुयो ऐं तमामु देरि सां जॾहिं साल जी पुॼाणी आहे त उहो ग्रीन लाइन मनसूबो अञा बि अणमुकमल आहे। केतिरियूं जेके उनजूं स्टेशनूं आहिनि उहे फंक्शनल नथी सघियूं आहिनि ऐं उनखां सवाइ K4 जेको मनसूबो आहे उहो रीडिज़ाइन कयो वियो आहे ऐं K4 मनसूबो ऐं सिंध बैराज उहो अञा ताईं सिंध जे आवाम खां जंहिं पर्पज़ जे लाइ उहो ठाहियो पियो वञे, जंहिं मक़सद जे लाइ अञा ताईं उहो लिकायो पियो वञे, ख़ुदि सिंध हुकूमत उन्हनि में शामिल आहे। ॿियो सिंध हुकूमत ऑरेंज लाइन ऐं येलो लाइन जेको आहे उहो प्रोजेक्ट अनाउंस कया, पर असां ॾिठो त 2021 जेका ADP ॾिसूं था उनमें ऑरेंज लाइन ऐं येलो लाइन मनसूबा शामिल आहिनि, पर उन्हनि ते अञा ताईं कमु शुरू न थी सघियो आहे। वॾी महिरबानी शकील सुमरो साहब। पाण शकील सुमरो साहब सां ॻाल्हि ॿोल कईसूं सियासी सरगर्मियुनि जो ही साल रहियो, उन में जेको आहे ग्रीन लाइन बस मनसूबे जो इफ़्तिताह बि थियो ऐं सियासी सरगर्मियूं हिन साल जेके आहिनि वॾे उरूज ते रहियूं। हाणे वठूं था हिकु शार्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हाणे ॻाल्हि कबी 2021 में अमन अमान जी सूरत हाल, पुलिस कारकर्दगीअ बाबति, टारगेट किलिंग, चोरनि जी कहाणीअ बाबति पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं ऐं अवाम जो छा थियो हाल बाबति ॾिसूं था। अब्दुल ख़ालिक मंगीअ जी हीअ रिपोर्ट। जी अब्दुल ख़ालिक। जी बशीर, मुल्क में महांगाई जेको आहे त रूह ते पहुती आहे, जंहिंखां पोइ सिंध जे राजधानी कराची में बि जेको आहे त स्ट्रीट क्राइम, चोरिन फुरन ऐं कार लिफ्टिंग, उन सां गॾो गॾु मोटरसाइकिल जेको चोरीअ जी वारदातूं आहिनि उन में
2020 जी भेट में 2021 जेको साल हुयो उन में जेको आहे त ॾोहनि में ॿिनि ते इज़ाफ़ो थी वियो आहे। सिंध जे राजधानी कराची जे शहरनि लाइ साल 2021-2020 खां वधीक ख़तरनाक साबित थियो, जंहिं दौरान शहर में बदमनी उरूज ते पहुची वई आहे। गुज़िर साल जी भेट में 2021 दौरान स्ट्रीट क्राइम, धाड़नि, गाॾियुनि तोड़े मोटरसाइकिल फुर ऐं चोरी थियण जी वारदातुनि में ॿीण ते इज़ाफ़ो थियो। गुज़िर साल जी भेट में 2021 में स्ट्रीट क्राइम, भुंग एवज़ अगवा, गाॾियुनि जी चोरी, फुर दौरान मज़ामत ते क़त्ल जे वारदातुनि में इज़ाफ़ो थियो आहे। 2021 दौरान घरनि में धाड़नि जूं वारदातूं गुज़िरियल साल जी भेट में ॿीण ते रहियूं, जॾहिं त मोटरसाइकिलुनि जी चोरीअ में बि इज़ाफ़ो थियो आहे। साल 2021 दौरान कराचीअ में 82,000 खां वधीक वारदातूं थियूं, जिन में शहरनि खां 3 अरब 16 करोड़ रुपयनि खां वधीक माले जी रक़म तोड़े ॿियो सामान फुरियो वियो। 2020 में शहरनि खां 1667 गाॾियूं फुरियूं वयूं या चोरी कई वयूं, जॾहिं त 2021 दौरान 2060 गाॾियूं फुर ऐं चोरी कयूं वयूं आहिनि। गुज़िरियल साल जी भेट में गाॾियुनि जी फुर ऐं चोरीअ में 25% इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो आहे। 2021 दौरान 25,000 खां वधीक मोबाइल फ़ोन चोरी ऐं फुर कयूं वयूं, जेके गुज़िरियल साल जी भेट में वधीक आहिनि। साल 2021 में 50,000 खां वधीक मोटरसाइकिलूं फुर कयूं वयूं, जेके 2020 जी भेट में ॿीण ते आहिनि। 2020 में भुंग एवज़ अगवा जूं 24 वारदातूं थियूं, पर हिन भेरे 55 शहरनि खे अगवा कयो वियो, उहो बि गुज़िरियल साल जी भेट में ॿीणो वांगुरु आहे। 2021 दौरान घरनि मां धाड़नि जी वारदातुनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो। साल दौरान 480 घरनि मां धाड़ा हया विया, उहो बि गुज़िरियल साल जी भेट में ॿीणो वांगुरु आहे। कराची शहर जे ओभर ऐं ॾखण ज़िले में ॾोहनि जी शरह ॿियनि ज़िलनि जी भेट में वधीक रही। 2021 में फुर दौरान मज़ामत ते हयातूं ज़ाया थियण वारनि वाक़िअनि में बि वाध थी आहे। साल 2021 दौरान मंशा जे विकिरो तोड़े वापे में इज़ाफ़ो थियो, जंहिं दौरान केतिरा ई मंशियात विकिरो कंदड़ गिरफ़्तार बि थिया, पर सिंध पुलिस जा 312 आफ़ीसर तोड़े एहलकार मंशियात विकिरो कंदड़ जी सरपरस्तीअ में मुलविस निकिता। मंशियात जी सरपरस्ती कंदड़ 106 पुलिस आफ़ीसरनि तोड़े एहलकारनि जो तालुक़ कराची सां आहे। शहर में ॾोहनि ते कंट्रोल करण लाइ पुलिस एहलकारनि खे घुरिजे त हू जेको आहे गश्त जेको आहे त वधाइनि। उन्हनि सां गॾोगॾु जेके क़ानून लागू कंदड़ इदारा आहिनि उन्हनि खे बि अॻिते अचण जी जेको आहे त ज़रूरत आहे, छाकाणि त जेको ही शहर आहे कराची, इहो सिंध जो जेको गादी जो शहर आहे, उन सां गॾोगॾु मुल्क जो हिकु वॾे में वॾो शहर आहे, जितां जा जेके शहरी आहिनि उहे सख़्तु मायूस आहिनि, छाकाणि त उन्हनि खां रोज़ जेको आहे त जेका फुर थिए पई या जेके घरनि में धाड़ा लॻनि पिया, या उन सां गॾोगॾु केतिरा ई जेके शहरी आहिनि उहे अगवा बि कया पिया आहिनि। भुंग एवज़ जेको आहे त उन्हनि खे आज़ादु कयो पियो वञे, ऐं उन सां गॾोगॾु जेको शहरी मज़ामत करे पियो त उनखे जेको आहे त फ़ौरू जेको आहे त थॾे ते ई मारनि पिया, जंहिंजूं जेके वारदातूं आहिनि उहे बि जेको आहे वधनि पियूं। 2022 जो जेको हाणे साल आहे हितां जे शहरनि पर इहा ख़ासि दुआ कई आहे त 2022 जेको आहे त हुननि जे लाइ हिकु बहितर साबित थिए 2021 खां, छाकाणि त 2020 में जेको आहे त ॾोह घटि हुया, 21 में वधीक आहे। हाणे वरी जेका ही नए साल जी शुरूआत आहे, इन में हितां जे शहरनि जो इहो चवणु आहे त जेको आहे त हू दुआ घुरनि पिया त 2022 जेको साल आहे उहो उन्हनि लाइ हिकु बहितर साबित थिए। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो वञा त पुलिस एहलकारनि खे बि इहो घुरिजे त हू जेको आहे त ॾोहनि ते कंट्रोल करण लाइ जेको आहे त अॻिते अचनि, ऐं उन सां गॾोगॾु केतिरनि ई थाणनि खां असां मालूम कयो आहे त उतां जा जेके SHOs आहिनि उहे इहो चवनि पिया त उन्हनि वटि नफ़री जेको आहे त घटि आहे, उन्हनि जे जेके थाणनि जूं हदूं आहिनि उहे वधीक आहिनि। हू जेको आहे त कंट्रोल करण लाइ कमु त करे रहिया आहिनि, पर जेको आहे त जीअं बेरोज़गारी वधी आहे त तीअं जेको आहे त ॾोहनि ते बि इज़ाफ़ो जेको आहे त थींदो पियो वञे, ऐं पुलिस पारां बि जेको आहे त ॾोहनि ते कंट्रोल करण लाइ जेको आहे त कमु करे रही आहे। जी बशीर पाण अब्दुल ख़ालिक मंगीअ सां ॻाल्हि ॿोल कईसूं। नाज़रीन, अचो त हाणे ॻाल्हि कयूं था इंसाफ़ ऐं अदल जी। 2021 में अदालतुनि जो किरदारु, कंहिंखे लॻियूं हथकड़ियूं ऐं केरु थियो रूपोश, कंहिं ॾिनी गिरफ़्तारी, कंहिंखे मिली सज़ा। साल 2021 में अदालतुनि जे अहम फ़ैसिलनि ते पाण हिकु नज़र विझण लाइ सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं। जी सिकंदर, छा चवंदो इन हवाले सां? बशीर, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके साल 2021 में कराची जा वॾा वॾा अदालतुनि में केस हुआ, जीअं सिंध हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट जा जेके वॾा वॾा केस हुआ, उन्हनि में जजिस पारां पाण मुरादो नोटिस बि वरिता विया, जेको कराची जे सुधारे जे लाइ ऐं कराची जा जेके साइड प्लान हुआ उनखे असल शक्ल में आणण जे लाइ जेके
पाण मुरादो नोटिस वरिता विया। उन्हनि में जेके आहिनि त गुजर नालो, औरंगी नालो ऐं नाला जेके आहिनि बारिश खां पोइ भरिजी वेंदा आहिनि ऐं उहो भरिजी वञण खां पोइ उबलणु शुरू थींदा आहिनि ऐं शहर खे ॿोड़नि पिया। उन्हनि बाबति जेको आहे त शहर जी ख़ूबसूरती ऐं इंक्रोचमेंट जे लाइ जेको 2010 में कराची शहरी हुकूमत जे नाज़िम नेमतुल्ला ख़ान साहब पारां जेके आहे त ही 2010 में पिटीशन दाख़िल कई वई हुई, जंहिंमें इहो चयो वियो त कराची जा जेके पार्क्स आहिनि ऐं कराची जूं मेन मुख्य जॻहियूं आहिनि उन्हनि ते इंक्रोचमेंट थी वई आहे, जंहिंमें कराची जी ख़ूबसूरती जेकी आहे त उहा तमामु ख़राबु थी वई आहे। तंहिं करे जेको आहे त उन ते सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट पारां बि अलॻि अलॻि नोटिस वरिता विया, जंहिंमें 2012 में उन वक़्त जे चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी पारां पाण मुरादो नोटिस वरितो वियो, जेको कराची बदअमनी में इहे सभु दरख़्वास्तूं नेमतुल्ला ख़ान ऐं ॿियूं शामिलु कयूं वियूं, जंहिंमें कराची जी ख़ूबसूरती खे असल हालत में ऐं असल साइड प्लान ते आणण जो जेको आहे त रिपोर्टूं बि घुरायूं वियूं ऐं अहकामात बि जारी कया विया। उन बाबति केतिरो ई इंक्रोचमेंट जेके आहिनि त हद दख़लियूं ख़तमु कयूं वियूं, जंहिंमें जेको आहे त मेन वॾा जेके औरंगी नालो हुयो ऐं उनखां अलावा महमूदाबाद में गुजर नालो आहे, इहे सभु ऐं उन्हनि जे जेके आवाम आहे उते मुतासिर थिया, उन्हनि खे सेटलमेंट करण जे लाइ बि प्लान जोड़ियो वियो आहे ऐं उन्हनि जे लाइ बि पैसा रखिया विया आहिनि। पर हिते जेके आहे त हींअर नस्ला टावर मां ॾिठो त हू गैर क़ानूनी ठहियलु हुयो, उनखे बि अदालत ढहाइण जा अहकामात जारी कया ऐं उनखां अलावा तारिक रोड ते मस्जिद अल फतह ऐं तारिक रोड ते हाणे हींअर हिकिड़ी ॿी मस्जिद बि आहे, उनखे बि जेको आहे पार्क जी जॻह ते इंक्रोचमेंट थियल उहे बि ढहाइण जा हुकुम जारी थिया आहिनि। सो इहे जेके वॾा केस आहिनि जंहिंमें कराची डेवलपमेंट अथॉरिटी खे जेको आहे त ऐं एंटी इंक्रोचमेंट खे अदालतनि पारां अख़्तियार ॾिना विया त अवां वञी करे ही जेके बि इंक्रोचमेंटूं आहिनि उहे ड्राहियो। अदालतनि जेको आहे त पंहिंजे हुकुम में इहे शयूं चयूं त ऐं उनजे अमल दरामद जे लाइ जेको आहे त एंटी इंक्रोचमेंट पुलिस ऐं डिप्टी कमिश्नर पारां मुतहरिक थी करे ही जेके इंक्रोचमेंट ख़तमु कई वई आहे ऐं ख़तमु थी रही आहे। पर जेतोणीक अदालतनि जे हुकुम बावजूदि अञा ताईं जेको आहे त केतिरे ई इलाइक़नि में इंक्रोचमेंट रहियल आहे। असीं जॾहिं डिफेंस ऐं कैंटोनमेंट एरिया जेके आहिनि कराची जा, मलीर कैंटोनमेंट आहे, फैसल कैंटोनमेंट आहे, डिफेंस जा इलाइक़ा जेके आहिनि त उन्हनि ते गौर कयूं त अदालतनि पारां नोटिस त वरिता विया आहिनि ऐं उन्हनि खे इहो बि चयो वियो आहे त हीअ जेके आवाम जी भलाई जे वारे जॻहियूं आहिनि त उन्हनि तां इंक्रोचमेंट ख़तमु कयो ऐं उनखां पोइ उन्हनि अदालतनि में हिकिड़ा एफिडेविट त लिखी ॾिना आहिनि त असां ख़तमु कंदासीं, पर हींअर ताईं उहे ख़तमु न थिया आहिनि। ॾिसणो इहो आहे त 2022 साल शुरू थी वियो आहे त 2021 वारा अमल दरामद 2022 में थियनि था या न। अदालतनि ॾांहुं ॾिठो वञे त केस उकलाइण खां वधीक केस दाख़िल थियनि था। वकील अॻवाननि जो चवणु आहे त केस उकलाइण मुंझारे जो शिकार उन करे आहिनि जो जजनि जी खोट आहे। जजनि पारां अदालत में टाइम न ॾियणु ऐं वकीलनि जी अदम दिलचस्पी जे करे केस उकलाइण में मुंझारे जो शिकार थींदा आहिनि। पंहिंजी पॉपुलेशन वधी वई आहे, लाज़मी आहे, लिटिगेशन वधी आहे, तव्हांजो क्राइम रेट वधियो आहे, उन हिसाब सां पाण कोर्टूं कोन वधाए सघिया आहियूं या कुझु कोर्ट्स ख़ाली पियूं आहिनि। तव्हां जूं जेके ख़ाली कोर्ट्स पियूं आहिनि उन में तव्हां जजिस लॻायो, तंहिंखां पोइ तव्हां नंबर ऑफ कोर्ट्स खे वधायो त जीअं अर्ली जेको आहे सो डिस्पोजल थी सघे। ऐं छाजे करे तव्हांजो जेको तव्हांजो राइट टू एक्सेस टू जस्टिस जेको आहे तव्हांजो, इहो तव्हांजो बुनियादी हक़ आहे। तो इन जे लाइ जेकॾहिं तव्हां अर्ली डिस्पोजल तव्हांखे खपे ऐं हिकिड़ो जल्द डिस्पोजल तव्हांखे खपे त तव्हांखे पंहिंजूं कोर्ट्स वधाइणियूं पवंदियूं, पंहिंजे सिस्टम खे वधाइणो पवंदो, पंहिंजी प्रोसिक्यूशन खे मज़बूत करिणो पवंदो। हिकिड़ो नंढड़ो कमु असां वटि हिते जेको आहे एॾो इल्तवा जो शिकार आहे, नंढड़ो 22 जा अगरि हिते 20,000 केस साल में असां वटि सिटी कोर्ट में फाइल थियनि था त तव्हां सम्झंदा हूंदो जजिस ॿियो कमु कीअं करे सघंदा हूंदा। ईअं ई साॻियो इल्तवा जो शिकार सम्झंदे हुए असांजो रोज़गार खसियो वियो। ऐसे में सक्सेशन मैटर जेको आहे कोर्टुनि ते बर्डन आहे, सक्सेशन ॿाहिरि वेंदो। तव्हां साॻियो ई मसइलो ॾिसो, हाणे त सक्सेशन लाइ नादरा वञो, नादरा में एॾा माण्हू परेशान आहिनि ऐं नादरा पाण परेशान आहे, तो को डिस्प्यूट आहे, माइनर आहे, को माण्हू ॿाहिरि रहे थो, कीअं कयो वञे। अब जब से मॉडल कोर्ट्स बनी हैं और जब से नई जजमेंट्स आई हैं और कोर्ट्स ने थोड़ा सा, सुप्रीम कोर्ट ने इस पर एक्ट किया है, तो अब केसेस जो हैं वो जल्दी ख़त्म होने, लेकिन उसके बावजूद
मॉडल कोर्ट्स होने के बावजूद हमने देखा है कि हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट और डिस्ट्रिक्ट कोर्ट में एक बड़ी तादाद केसेस की जो है वो ज़ेरे इल्तवा। बाज़-औक़ात इसमें कुछ जजेस का भी रोल होता है, बाज़-औक़ात हमारे एडवोकेट्स का भी रोल होता है कि हमारी एडजॉर्नमेंट्स जो हैं वो भी इल्तवा का शिकार केसेस हो जाते हैं। असांजे जेके अदालत में एक तो जजिस जी कमी है ऐं ॿियो जेको देर सां जेका इंसाफ़ जो निज़ाम आहे उन में ताख़ीर आहे। सभ खां वॾा उहे आहिनि जो असांजे जेके अचनि था, जेके असांजा ग़रीब माण्हू आहिनि जेके अफोर्ड नथा एतिरी करे सघनि वकील वॾा वॾा, त उन्हनि जी बि आहे त उहा मतिलबु इन में ई वीचारा बसि ॾिसी था वञनि त इंसाफ़ थिए कीअं थो। ऐं जजिस जे लाइ बि इहो आहे त उहे तमामु घणी ताख़ीर था कनि इंसाफ़ ॾियण में, उन जो ॿुधण में। बसि मां त इहो ई चवंदसि त इंसाफ़ जे लाइ सभ खां बहितर जो जल्द में तरीक़ो आहे त जजिस जो हुजनि ऐं कॉम्पिटेशन जज हुजनि। ही कॉम्पिटेंट जज न आहिनि मुंहिंजे नज़र में, त इहे आहिनि त जेके असांजा हेठि जेके जज आहिनि उहे आहिनि ऐं असांजा जेके हाई कोर्ट जा आहिनि तमामु घणा पढ़ियल लिखियल सुठा जज ऐं कॉम्पिटेटेड आहिनि, पर उन्हनि जे जजनि जी बि जेका इंसाफ़ में ताख़ीर आहे सभ खां वॾी उहा वजह आहे। फैमिली केसिस जे वधण जी मेन वजह जेका इहा आहे सा असांजे मुआशिरे जी जेका आहे तमामु उन में घणी कंप्रेसिटी थी आहे, एतिरी थियनि, इहे सभु असांजे मुआशिरे जो जेको ग़लति तरीक़ेकार आहे उन जी वजह सां फैमिली केसिस वधनि था। 2021 का जो साल था, जब हमने आगाज़ लिया था तो बड़े ही बहुत अच्छे अंदाज में और बहुत नई सोच थी हमारे जहन में कि हमने 2021 में अचीवमेंट्स काफ़ी सारी करनी है। लेकिन ये भी हमारा साल जो है लॉकडाउन, कोरोना और माशी बदहाली और महंगाई की नज़र हो गया। हम वकीलों ने जो है जितना हो सका हत्तुल इम्कान हमने बड़ी कोशिश की कि हम इन तमाम चीज़ों से जो है निमट सके, लेकिन फिर भी हम इतनी कामयाबी अचीवमेंट नहीं हासिल कर सके जितनी की होनी चाहिए थी। अब उम्मीदों पे ही चल रहे हैं हम लोग सारे और सिस्टम की तब्दीली चाहते हैं, सिस्टम चेंज हो और उसी जो माहौल एक बन चुका है रेगुलर उसको मतलब उसकी तब्दीली देखना चाहते हैं और लोगों की गुर्बत और अफलास और अभी सफ़ेद पोश तबका भी जो है ना बहुत ज़्यादा सेक्रीफाइस में पड़ चुका है। तो इसीलिए अभी उम्मीद करते हैं कि हमारी वेल्थ, हमारी मईशत और ये मजबूत हो और उसी वजह से बंदे जो है ना लोगों की जो खुशहाली में मतलब काफ़ी मस्बत कदम होगा और यही चाहते हैं कि सिस्टम की तब्दीली आए जल्द अज जल्द। चीफ जस्टिस जस्टिस गुलज़ार अहमद 2021 में विहाड़ी में ॿिनि ग्रुपनि में झगड़े जो पहिरियों पाण मुरादो नोटिस वरितो। 2021 में सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खैबर पख्तूनख्वा जे इलाके करक में मंदर में बाह ॾियण ऐं मंदर के ड्राहण वारे वाक़े जो भी नोटिस वरितो। चीफ जस्टिस साॻे ई नोटिस में हिंदू कौंसिल जे चीफ पेट्रन MNA रमेश लाल सां वाक़े जो पिणु अफ़सोस कयो ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान सां भी अफ़सोस कयो। चीफ जस्टिस पारां सियालकोट में मक़ामी सहाफ़ी ज़ीशान जे क़त्ल जो पाण मुरादो नोटिस वठी IG पंजाब ऐं घरू खाते वारे सेक्रेटरी पंजाब खां भी रिपोर्ट तलब करे वरिती। साल 2021 में सुप्रीम कोर्ट आर्मी पब्लिक स्कूल वाक़े जो पाण मुरादो नोटिस वरितो ऐं रिपोर्ट तलब कई। सुप्रीम कोर्ट इहो चयो त हिन वक़्त ताईं छा थियो आहे ऐं उन बाबति भी रिपोर्ट पेश कई वञे ऐं कहिड़ा क़दम खयां विया आहिनि उन बाबति भी सुप्रीम कोर्ट के आगाह कयो वञे। सुप्रीम कोर्ट पारां पंजाब जे इलाके सादकाबाद शहर सां गॾु भुंग शरीफ में मंदर वारे वाक़े जो भी नोटिस वरितो। सुप्रीम कोर्ट सादकाबाद जे इलाके भुंग शरीफ में मंदर में भंज ड्राह करण जो नोटिस वठण खां पोइ IG पंजाब, घरू खाते वारे सेक्रेटरी, कमिश्नर मुल्तान ऐं ॿियनि वास्तेदारनि खे तलब करे मंदर खे ॿीहर ठाराइण जो भी हुकुम ॾिनो ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो भी हुकुम ॾिनो। चीफ जस्टिस थर में पीअण जे पाणी ऐं दवाउनि जी खोट बाबति भी नोटिस वरितो। अॻूणे सिटी नाज़िम नेमतुल्ला ख़ान 2010 में सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई त जंहिं में हिन मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त कराची में बरसातनि खां पोइ नालनि जे वेकिरे ऐं हद दख़लनि खां पोइ पार्कनि, बाग़नि ऐं अवामी हंधनि तां हद दख़लियूं हटाइण बाबति दरख़्वास्त जमा कराई वई हुई, जंहिं खां पोइ 2012 में उन वक़्त जे चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी पाण मुरादो नोटिस वठी नेमतुल्ला ख़ान ऐं ॿियनि जूं दरख़्वास्तूं मिलाए छॾियूं। सुप्रीम कोर्ट गुजर नाले, महमूदाबाद, औरंगी नालनि, सुमैत शहर जे समूरनि नालनि मां हद दख़लियूं हटाइण ऐं नालनि जी सफ़ाई कराइण बाबति अहकामात जारी कया। सुप्रीम कोर्ट जे ई हुकुम ते कराची में 2021 में हद दख़लनि ख़िलाफ़ सभ खां वॾी कार्रवाई अलादीन पार्क, नस्ला टावर, जॾहिं त अलबारी टावर ऐं तारिक रोड झील पार्क तां बि कब्ज़ा हटाइण बाबति हिदायतूं जारी कयूं वयूं, जंहिं में अलादीन पार्क ऐं नस्ला टावर ते
हद दख़लियूं हटाइण जा कम शुरू थी विया ऐं हद दख़लियूं घणे हद ताईं हटायूं बि वयूं आहिनि। अदालत DHA कैंटोनमेंट फैसल, कैंटोनमेंट मलीर ऐं ॿियनि अवामी हंधनि तां कमर्शियल मक़सद लाइ इस्तेमालु थींदड़ शादी हाल वग़ैरह हटाइण जो बि हुकुम ॾिनो आहे, जंहिंमें कैंटोनमेंट बोर्ड जा चेयरमैन ऐं लाॻापियल इदारनि पारां हलफ़नामा जारी कराया विया आहिनि त आईंदा अवामी मक़सदनि लाइ इस्तेमालु थींदड़ का बि शइ कमर्शियल जे ज़िमरे में न आंदी वेंदी। अदालत झील पार्क, तारिक रोड ते पार्क जी ज़मीन ते गैर क़ानूनी तौर ठहियल कमर्शियल पट्टियूं ऐं गैर क़ानूनी ठहियल घर हटाइण जो बि हुकुम ॾिनो। अदालत तारिक रोड ते पार्क जी ज़मीन ते ठहियल मस्जिद खे बि ड्राहण जो हुकुम ॾिनो ऐं ॿियनि अवामी हंधनि कमर्शियल मक़सद लाइ इस्तेमाल ते पाबंदी लॻाई वई, पर अञा ताईं को बि अमल न कयो वियो आहे। जॾहिं त सुप्रीम कोर्ट कराची पारां अस्करी पार्क मां झूलनि खे फौरी तौर हटाइण ऐं पार्क खे KMC हवाले करण ऐं अस्करी पार्क खे अवाम लाइ खोलण जो बि हुकुम ॾिनो आहे। अदालत इहो बि चयो आहे त को बि अवाम जेकॾहिं अस्करी पार्क में वञे थी पई त उन्हनि खां का बि फीस वग़ैरह वसूल न कई वञे ऐं जेके बि झूला अवामी मक़सद लाइ लॻल आहिनि उन्हनि खे मुफ़्त में इस्तेमालु कयो वञे। सुप्रीम कोर्ट जो मक़सदु साइट प्लान तहत कराची खे उनजे असुल हालत में बहाल करणु आहे। सिकंदर अवां जी वॾी महिरबानी। जी बिल्कुलु, अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, पाण ॻाल्हि ॿोल कईसूं चीफ रिपोर्टर शकील सुमरो सां, उन सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिकंदर भुट्टो सां। जेकॾहिं पाण साल 2021 जी ॻाल्हि कजे त साल 2021 महांगाईअ जो साल रहियो। केतिरनि खे हथकड़ियूं लॻियूं त के वरी रुपोश थी विया ऐं किन वरी गिरफ़्तारियूं ॾिनियूं। सिंध असेंबलीअ जो हाल अहवाल बि पाण कयोसीं, अदालतुनि जो हाल अहवाल बि कयोसीं, पाण ॾोहनि बाबति बि पाण ॻाल्हि ॿोल कईसूं त हिन भेरे अब्दुल ख़ालिक मंगी जेका रिपोर्ट पेश कई त ॾोहनि में हिन साल तमामु घणी वाध थी आहे। असीं अलाह पाक खां उमीद कयूं था त साल 2022 बहितर साल थिए, मुल्क जी बका ऐं सलामतीअ लाइ सुठो साल साबित थिए। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान बशीर संजराणीअ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।